हमारा कुछ चाहता है इलेक्शन के बारे में इनके कबूल का जो था रद्द आ गया नहीं कबूल केड़े साल में कयो PRO SSP SP को कराची आयो है आज जेके असांजे पोलिंग माण्हुनि खे भॼाए अथनि माण्हू अञा पंहिंजी असांजा घुमनि हाणे चवंदा हुननि FIR बि कढिजनि एजेंट असांजा भॼाए अथनि छोकिरियूं हुननि सां बदतमीज़ियूं कयूं आहिनि रजिस्टर पियो तारिक ख़ान अली हसन या सियासी जूं गोलियूं हुयूं आहिनि असां वीडियो पई आहे जो ॿुधाए इलेक्शन केरु क़बूल कंदो वेंदासीं ट्रिब्यूनल में इंसाफ़ मिलंदो इनशाला असांखे जाती हद कई अथनि इलेक्शन खे इलेक्शन करे सम्झंदा पर हीअ जीअं अॻे लोकल बॉडीज़ में कयूं वो साॻियो तरीक़ो साॻिए तरीक़े सां जीअं असां इलेक्शन लड़ियो आहे पहिरियों असांजो कानूनी हक़ आहे इनशाला उते असांखे इंसाफ़ मिलंदो असां सबूत आहिनि हर शइ जा रिपोर्ट कराईंदासीं सॼी इलेक्शन इनशाला रिजल्ट को लेने उन्हें हमारे सरकारी इलेक्शन कमीशन ॻाल्हि थी आहे असां मोकिलियो था इलेक्शन कमीशन असांजो ॿुधाइनि पिया 10 कलाक थींदो आहे 15 मिनट तकरीबन सुबुह 10 बजे खां वठी मोकिलियोसि अच्छा त हींअर रेट थिए पियो हाणे एप्लीकेशन ॾियूं था इलेक्शन कमीशन खे बाबति सां अच्छा अवार्ड जेके पंहिंजा रिजल्ट पहुता आहिनि उनमें केतिरो पोलिंग तव्हां ड्राइव जेके तव्हांजा एजेंट जेके न मिलिया आहिनि असां वटि 8 पोलिंग स्टेशन जी ड्राइव हुई पंहिंजी जेका असांजी मसूल न थींदी हुई जहिड़ा वग़ैरह थिया हुते एजेंट वग़ैरह असांजा कोन आहे पर हुन खां अलावा हुते असांजी 10,000 जी लीड हुई मोदी लीड हुई 10,000 जी ऐं उहो फॉर्म 45 जेके असां आहिनि उनमें 10,000 जी लीड हुई हाणे 10 पोलिंग में पोइ वरी वधीक हिन हिसाब सां वञा थी एतिरा उन्हनि हुते टपा पाया आहिनि हाणे रिज़ल्ट अञा अनाउंस थिए कोन मुंहिंजो चवणु आहे भई इलेक्शन तमामु खटियो हुई बाक़ी हाणे बेशर्मा थिया न ठाही आहे सरकार से कहिड़े पोलिंग स्टेशन जा पंहिंजे ताईं फॉर्म जेके आहिनि उहा कोन मिलिया आहिनि 12-13 पोलिंग रही यानी 131 32 33 ये कोन मिलियो आहे ॿी अधु बजनि अमल ई हिननि पंहिंजे जेके असांजो जेके हलण वारी पोलिंग उते फ़ौज विहारे छॾियूं जिते हिननि खे दाख़िलियूं करणियूं उते हिकिड़ो सिपाही ऐं हिकिड़ो रज़ाका तो बि हिननि जे पंहिंजो वारी इलेक्शन असां खटी आहे असीं मुतमान आहियूं असांजी आवाज़ जेका असां मुतमान आहे सम्झे थी सघूं भई जाची कई अथनि इनशाला कोर्ट में ॾिसूं था असांखे तक़रीबन 2 थिया रिज़ल्ट कोन मिली आहे ऐं असांखे एटलान जो रिज़ल्ट चेंज कयूं वञनि पियूं पंहिंजे हिसाब सां धांधली थी आहे इलेक्शन में खाई जी पोलिंग से टपा लॻा आहिनि स्ट्रेट फायरिंग थियूं आहिनि असांजा 2 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि पहले इतलाह थी कि धांधली होगी अपने इलेक्शन कमीशन को आगाह किया था इस चीज़ का हमने पहले भी अजमत बात किया था DRO पे और आरोप पे अजमत बात किया था कि ये करेंगे इस तरह की हरकतें तो वही हुआ है जो बल्दियात में हुआ था पहले से ही वो हमने तो बोला था कि इस तरह की चीज़ें होंगी अभी तक आपको रिजल्ट नहीं दिया गया इसकी क्या वजूहत है अब ये तो समझ में नहीं आ रहा है कि उनकी कोई गड़बड़ करने की वजह नहीं वो मुलाकात आरोप मिली कौन भी होता था अच्छा हाँ बिल्कुल रेंजर्स पीछे कौन रहता एप्लीकेशन का जो हुआ भी कौन पे बटन लगा अच्छा